सिंध मुंहिंजी अमा सूह तुंहिंजी मथां छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां सिंध मुंहिंजी अमा दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो। सिंध मुंहिंजी अमा सूह तुंहिंजी मथां छा लिखां सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं इख़्लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिश्वरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनक़लाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिकु नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए। मोज़े सामीन रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अवां सभिनी खे भलीकार। सर्वे चोॾे सां गॾु आऊं आहियां अवां जो पंहिंजो अली नवाज़ आरी सर। मोज़े सामीन रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे हिन जग मशहूर प्रोग्राम ॾाप जा ॾस में असां सिलसिलेवार सिंधी अदब में औरतुनि जो हिसो जे सिरे हेठि सिंध जे मानाइतनि लेखकाउनि जो तारीफ़ी खाको पेश कंदा रहिया आहियूं। उन सिलसिले में असांजे अॼोके हिन प्रोग्राम जूं जेके ॿ मानाइतूं लेखकाऊं आहिनि से आहिनि गुलबदन जावेद मिर्ज़ा ऐं गुलशन लगारी। सभ खां पहिरीं आऊं सचो रिसाले जी एडिटर गुलबदन जावेद मिर्ज़ा जो तारीफ़ी खाको अवां जे साम्हूं पेश कंदुसि। गुलबदन जावेद मिर्ज़ा जो असुल नालो गुलबदन आसिफ मिसराणी आहे। हिन 8 जून 1964 ईस्वी ते ॻोठ मिठो बबुर तालुके खैरपुन नासिन शाह ज़िले दादू में नामवर अदीब आसिफ मिसराणीअ जे घर में जनमु वरितो। शुरूआती तालीम मक़ामी तरह हासिलु करण खां पोइ MSc ज़ूलॉजीअ जी डिग्री 1990 ईस्वी में सिंध यूनिवर्सिटी जामशोरे मां हासिलु कयाई। उन बाद सिंधी अदबी बोर्ड में मुलाज़मत सां लाॻापिजी वई, जिते अॼु ताईं पंहिंजा फ़र्ज़ अंजाम ॾेई रही आहे। गुलबदन खे लिखण जो शौक़ु पढ़ाईअ दौरान पैदा थियो। शुरू में हिन ॿारनि लाइ लिखियो, उन बाद हिन जो शगुफ़ शाइरीअ सां थियो, जंहिंसां अॼु ताईं नातो निभायो अचे। गुलबदन शाइरीअ में पंहिंजी अलॻि हैसियत क़ाइमु कई आहे। हिन शाइरीअ जे सभिनी सिन्फ़ुनि ते तबाज़माई कई आहे। वटि लिखण जो ॾांहुं सुठो आहे ऐं पंहिंजा अहसास शाइराने अंदाज़ में आम माण्हुनि ताईं पहुचाइण जो वटि आर्ट आहे। ऐं चाहियां थो त संदसि शाइरीअ मां कुझु सितूं अवां जे समातनि ताईं पहुचाईंदो हलां। असां चाहतनि जा खणी काफ़िला सहरा खे जागे समुंड सर कयासीं। असां चाहतनि जा खणी काफ़िला सहरा खे जागे समुंड सर कयासीं। लहरुनि लुड़ियासीं छोलियनि छुलियासीं, ॿुधासीं तरियासीं तरियासीं ॿुधासीं। चङू जो घिड़ियासीं घिड़ियासीं चढ़ियासीं। अमीक होते अमृत थियासीं, अमीक होते अमृत थियासीं। चाहतनि जा काफ़िला खणी हलंदड़ असांजी शाइरा मुकमल हौसला सां ॾे हलणु चाहे थी। लहरनि में लुड़ंदे ॿुॾंदे तरंदे ज़िंदगीअ जा केतिरा ई फ़ासिला तय करण सां गॾु अमीक होते अमृत थियण ताईं साबित क़दम रही आहे। हिन वटि ख़्याल जी गहराई, घाड़ेटो ऐं अंदाज़ बयां ॾाढो वणंदड़ ऐं लुत्फ़ अंदोज़ आहे। हिन जेतोणीकि शाइरीअ जे सभिनी सिन्फ़नि में लिखियो आहे, पर हिन वटि आज़ाद नज़म में वधीक पुख़्तगी आहे ऐं आज़ाद नज़म में हू ख़्यालनि खे वधीक पुरअसर अंदाज़ में पेश करे सघी आहे। पाण मुख़्तलिफ़ वक़्तनि ते मुख़्तलिफ़ मुशाइरनि में शरीक थी शाइरी पेश कंदी रहे थी। हिन शाइरीअ खां अलावा नसर में बि लिखियो आहे। नसर में हिन मज़मून ऐं कहाणियूं शाहकार लिखियूं आहिनि।
ऐं संदसि नसर बि वणंदड़ आहे। गुलबदन 1995 ईस्वी खां औरतुनि जे ख़ासि रिसाले सरतियूं जी एडिटर आहे ऐं सिंधी अदबी बोर्ड जी मुलाज़मत दौरान हिन खे ॿियूं बि ज़िम्मेवारियूं मिलंदियूं रहियूं आहिनि। हू बोर्ड जी इंचार्ज सेक्रेटरी बि रही चुकी आहे। हिन सरतियूं में केतिरा ई नवां तजुर्बा कंदे नवाण आंदी आहे। हू हर पर्चे में कंहिं न कंहिं औरत जो इंटरव्यू शाया कंदी रहे थी जंहिंमें हिन का बि हदबंदी न रखी आहे। हू समाज जी हर औरत खे हिकु जेतिरी अहमियत ॾिए थी। अहिड़ीअ तरह हिन सरतियूं जा केतिरा ई ख़ासि नंबर पिणु शाया कया आहिनि जेके तमामु सुठा ऐं मयारी आहिनि, जिन में इंटरव्यू नंबर, शाइरी नंबर, कहाणी नंबर, ख़ैरनिसा जाफ़री नंबर, शहीद रानी नंबर, बेगम नुसरत भुट्टो नंबर, अमर नंबर ऐं ताज़ो यादगिरियूं नंबर सिंधी अदब में अहम जाइ वारा आहिनि। यादगिरियूं नंबर में माता महबूब, डॉक्टर मुमताज़ भुट्टो, डॉक्टर रियाना नज़ीर, रिशा सुमरोद, समीना मेमुन, समीना अफ़गान, शगुफ्ता शाह, हसीन मुसरत ऐं बख्तावर जाम जूं यादगिरियूं शामिल आहिनि। मजमूई तौरु सभिनी जूं यादगिरियूं साह में सांडर जहिड़ियूं आहिनि, पर शगुफ्ता शाह ऐं बख्तावर जाम जूं यादगिरियूं अखियूं वालियूं करे छॾीनि। शगुफ्ता शाह सां मौजूदा दौर में केतिरियूं नाइंसाफ़ियूं थियूं आहिनि। हिनखे कोर्टनि ताईं पहुचायो वियो आहे, जंहिंजी जेतिरी मज़म्मत कजे घटि आहे। हिन मसइले ते सिंध जी साझा जी ख़ामोशी बि वॾो सवाल आहे, छाकाणि जो शगुफ्ता शाह न सिर्फ़ु सुठी राइटर आहे, सुठी शाइरा आहे, सुठी नाविल निगार आहे, पर हू बहितरीनु आर्टिस्ट पिणु आहे, बहितरीनु कपियर बि रही आहे। हिन सां हिकिड़ो अदीब आहे जंहिं हुनखे कोर्ट ताईं पहुचायो आहे ज़ाती अना जे हवाले सां। उन सिलसिले में मुंहिंजी गुज़ारिश आहे सिंध जी सभिनी साझाबंद माण्हुनि खे, रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन खे ऐं ॿियनि मुख़्तलिफ़ इदारनि खे त शगुफ्ता शाह जे हिन सिलसिले में मदद करियो, उनजो साथ ॾियो, उन सां थींदड़ नाइंसाफ़ियुनि ते पंहिंजो आवाज़ु बुलंद करियो। गुलबदन जावेद सिंधी अदब जी मुस्तक़िल लेखारी आहे। हिन ताज़ो हिकु शख़्सियत 100 सवाल जो पर्चो बि तयारु करे छॾियो आहे, जंहिंमें तक़रीबन 200 लेखकाउनि जा इंटरव्यू हिन कया आहिनि जेके तमामु बहितरीनु आहिनि। मौजूदा वक़्त में सिंधी अदबी बोर्ड जी हालति इहा आहे जो 3 महीननि खां मुलाज़िमनि खे पघारूं कोन मिलियूं आहिनि। उन जे बावजूदि गुलबदन खे जस हुजे, शाबस हुजे, जे महिनत करे यादगिरियूं नंबर आंदो आहे ऐं ॿिया 3 पर्चा तयारु करे वेठी आहे। तंहिंजे लाइ खेसि वाधायूं। सरतियूं जे हिन अड़ांगे पंध ते हलंदड़ पांदियाणी आहे जंहिं वधि खां वधि कमु कयो आहे ऐं पंहिंजे वालिद साहिब जो शाइरीअ जो मजमूओ जेके 1000 सुफ़नि ते हिन तरतीब ॾिनो आहे, जेको तकिड़ो अदबी बोर्ड पारां छपिजी पधिरो थींदो। हिन सिंधी ॿोलीअ जे नाले वारे आलिम अदीब मुमताज़ मिर्ज़ा जे पुटु जावेद मिर्ज़ा सां शादी कई। हूअ हिन वक़्तु हैदराबाद में रिहाइश पज़ीर आहे। संदसि हिकु पुटु ॿाहिरि पढ़े थो ऐं हिकु नियाणी आहे, उहा बि लिखण जो शौक़ु रखे थी। मुल्ज़ामिन ही बि असांजी गुलबदन जावेद मिर्ज़ा। हाणे अव्हांखे जे साम्हूं पेश कंदुसि गुलशन लेगारी जो तारो। जॾहिं इंसान जी दिलि मातम कदो बणिजी वेंदी आहे, जॾहिं अखियुनि जूं माणिकियूं निरगियूं नदियूं बणिजी वहण लॻंदियूं आहिनि, जॾहिं अहसासनि खे का अमृता नाहे मिलंदी, जॾहिं देश जो दर्द हीअं में हुरण लॻंदो आहे, जॾहिं मींहगी मुंद में आस जा दीप उजामण लॻंदा आहिनि, जॾहिं वारीअ जे भित ते मोर जी रड़ सुलको बणिजी रहिजी वेंदी आहे, जॾहिं मोहन जे दड़े जी नाचणी जी छेर छिॼी पवंदी आहे, जॾहिं आसरवंदा खड़ियूं पिया मिलण जे आस में बन बन भटके मांजियूं थी वेही रहंदियूं आहिनि, जॾहिं उमावस रातिनि जे अकेलाईअ में पंहिंजे तनायनि सां मन पिरबाइणो पवंदो आहे, तॾहिं उन इंसान जो हथु कलम खे पकिड़े वठंदो आहे ऐं उन कलम मां फुटी निकिरंदियूं आहिनि कविताऊं, जिन जो न को अंत हूंदो आहे न का पुॼाणी। राति जे रोलाखियुनि खे निंड जो रोगी बणाईंदे जॾहिं शाइर सोचनि जे समुंड जे उन पाताल में लहंदो आहे त मन जे घरौंदड़े मां अहिड़ियूं सिटूं सिरजी पवंदियूं आहिनि जेके शाइरीअ खे अमरता जी मंज़िल ते पुॼाईंदियूं आहिनि। असांजी हिन शाइरा गुलशन लेगारी बि उन्हनि सभिनी वार्ताउनि मां गुज़रंदे कविता जे पांद में पनाह वरिती आहे। ख़ूबसूरत शाइरा गुलशन लेगारी 13 जुलाई 1965 ईस्वी ते नबीसर रोड जे हिकु नंढड़े ॻोठड़े में जनमु वरितो। संदसि पूरो नालो गुलशन आरा लेगारी आहे। हिन जो वालिद गुलाम हैदर ऐं चाचो गुलाम अहमद लेगारी क़ौमी सियासत सां सलाहियल हुआ। कामिरेड गुलाम अहमद लेगारी जी वाबस्तगी सिंध ऐं बलूचिस्तान जे क़ौम परस्त अॻवाननि सां हूंदी हुई ऐं पाण निहायत ई बुर्दबार इंसान हो। गुलशन लेगारी जो अहिड़े घर में जनमु वठणु ख़ुशनसीबी ई आहे।
हिन एम ए सिंधी एम ए सोशोलॉजी ऐं LLB ताईं तालीम हासिल कई आहे। पढ़ाईअ दौरान हू सियासी तंज़ीमनि सां वागजी वई। हिन शुरू में पंहिंजी दोस्त अमर सिंधू सां गॾिजी सिंध नारी संगत जो बुनियादु विधो, जंहिंमें ॿई दोस्त केतिरो ई वक़्तु सलाहियल रहियूं। बाद में अमर सिंधू त अलॻि थी वई, पर गुलशन सियासत खां धार न थी सघी। संदसि ॿ भाइर मज़र लगारी ऐं ज़फ़र लगारी बि क़ौमी सियासत सां लाॻापियल हुआ ऐं उन्हनि ॿिन्ही संदसि भरपूर हिमत अफ़ज़ाई कई। बाद में जॾहिं जीअं सिंध नारी संगत जो बुनियादु पियो त पाण उन सां वागजी वई। नारी संगत जे मुख़्तलिफ़ उहिदनि ते रही हिन लाभाइतो किरदारु अदा कयो। अहिड़ीअ तरह गुलशन लगारी केतिरो अरसो जीएसनि सां सलाहियल रही। आज़ादीअ जी प्रचार कंदे सिंध जे केतिरनि ई ॻोठनि में वञी औरतुनि में सुजाॻी पैदा कई ऐं उन वक़्तु जीअं सिंध नारी संगत जो क़ौमी तारीख़ में लाभाइतो कमु हो, उन सॼे कम जो सरो गुलशन ते अचे थो। गुलशन लगारी सियासत सां गॾु अदबी दुनिया में बि पेर पातो। हिन शुरू में त नसर लिखियो, सिंध जे मुख़्तलिफ़ मसइलनि ते हिन केतिरा ई कालम लिखिया, पर पोइ हिन जो लाड़ो शाइरीअ ॾांहुं थियो। हिन शाइरीअ में बि बहितरीनु निभाउ कयो आहे। हू मौजूदा टई जे शाइरनि में पाबंद शाइर आहे। हिन जे लिखणनि जो मुख्य मक़सदु सिंध आहे ऐं सिंध जे हर मसइले खे नसर तोड़े नज़म में समायो आहे। जॾहिं संदसि शाइरीअ जे वसी पस मंज़र में जाती पाए ॾिसिजे थो त उहो हिकु एहसास औरत आहे ऐं उन शाइरी में बि एहसास मौज़ूअनि खे छोयो आहे। मिसाल तौरु पंहिंजे सूरनि जो को संदो कोन्हे, पंहिंजे सूरनि जो को संदो कोन्हे, सिंध वांगे सॼण बि को कोन्हे, ए घटाऊं अवी अञा तरसो, नीर नेणनि मंझां सुको कोन्हे। हुनजो अखियूं हुन जा नीर कॾहिं वहण शुरू थिया, कॾहिं उन्हनि जी पुॼाणी थींदी को पतो कोन्हे। ऐं हू शाइरीअ में अहिड़ा त उजरा ख़्याल सिरजे थी जिन में ज़िंदगीअ जूं मारूमियूं, अहसासनि जी अणखुट भोगना, रवैयनि जूं तलखियूं, प्यार पाबो ऐं हसीन जज़्बनि जी मंज़र नगारी गॾु गॾु मिले थी। कीअं उनखे अमीर था कोठियो, कीअं उनखे अमीर था कोठियो, जंहिं मोहबत कॾहिं न माणी आहे। ज़ोर सां हवा लॻाया पर गुल खां ख़ुशबू कॾहिं खसाणी आहे। गुलशन जेतोणीकि पंहिंजे ज़िंदगीअ में अणखुट भोगनाऊं भोगियूं आहिनि, पर पोइ बि हुनजे मन अंदरि में वसंदड़ सिंध जी मोहबत कॾहिं बि माठी न थी आहे। हुनजी पंहिंजी ॿोलीअ सां वाबस्तगी बि प्यार जी पवित्रता जो सबूत आहे। दुनिया जूं सभु ॿोलियूं आहिनि ॿाझारियूं, मिठी ॿोली माउ जी मिड़नी ॿोलियुनि में। हर इंसान दुख भोगे थो, हर माण्हूअ जे अंदरि में हिकिड़ी सास दिलि हूंदी आहे। हर माण्हूअ जे सोचनि जा ढंग निराला हूंदा आहिनि, हर माण्हू वक़्ती फरारियत चाहींदो आहे। पर असांजी हिन शाइरा हिकु पल जे लाइ बि फरारियत जी जुस्तजू नाहे कई। हू हिन समाज में रही समाज बदिलाइण जो साहिस सारे थी। हू जेका आहे त निमाणी नार, पर हिन पंहिंजी ज़िंदगी रुलाकनि में गुज़ारी आहे। हुनजे पेरनि जे पिणनि खां सॼी सिंध जी मिटीअ जी ख़ुशबू समायल आहे। हुन पंहिंजे सियासी तोड़े समाजी ऐं अदबी सफ़र दौरान सॼी सिंध घुमी आहे। हुन सिंध ऐं सिंधी माण्हुनि जे दर्द खे पाण बि भोॻियो आहे। संदसि शाइरी अहिड़नि मुशाहिदनि जी साखी आहे। दर्द जूं राहूं डिगियूं ऐं ख़ामोशीअ जा पीचरा, दर्द जूं राहूं डिगियूं ऐं ख़ामोशीअ जा पीचरा, मूंखां गुम थी विया अलाए छो ख़ुशीअ जा पीचरा। को त हो जो सावणीअ जे मींहं वांगुरु बरसियो, न त असीं पहिरें उघाड़ा धरतीअ जा पीचरा। सिंध जे हर माण्हूअ जी भोगना हिकु जहिड़ी आहे। हिननि मारू माण्हुनि जे दर्द जी तस्वीर चिटी आहे। गुलशन जे हिन नज़म बुख जो सवाल मां अहिड़ी हसरत कर खणी ॾिठल नज़र अचे थी। मां ॼाणा थी उन बुख तां हाराए चुकी आहियां, मां ॼाणा थी उन बुख तां हाराए चुकी आहियां, पर हार मञणु नथी चाहियां। सिर्फ़ु उन हसरत में जी रही आहियां त कॾहिं मुंहिंजी ऐं मूं जहिड़नि अनेक माउरनि जी मरी वियल आस ॿीहर जनम वठंदी। हिन शाइरीअ में केतिरनि ई मौज़ूअनि खे चिटियो आहे, केतिरनि पहलुअनि खे निर्वार कयो आहे ऐं केतिरनि मोहबतनि खे जला बख़्शी आहे। अहिड़ी मोहबत हू पंहिंजे पुटु आदर्श सां बि करे थी। आदर्श जे जनम ॾींहं ते लिखियल संदसि नज़म बेवसीअ जा ॻोढ़ा त टपकनि था, पर हू किथे बि पंहिंजे लख़्त जिगर खे का मयार नथी ॾे। हुनजे अंदरि मां ममताज सिंधू छुलकी पए थो ऐं सिटूं लुड़कनि जा बिशरनि सां कागर ते ओतजी थियूं वञनि।
गुलशन पंहिंजे अंदर जे एहसासनि में जिते साईं जीएम सैद खे समायो आहे उते हुन पंहिंजी धरतीअ खां धिकजी धार थियल इंडिया जे अदीबनि खे बि सारियो आहे ऐं संदसि ॿिया बि केतिरा ई नज़म अहिड़ा आहिनि जिन जा उनवान ई माण्हू खे पढ़ण लाइ उत्साहनि था। मिसाल तौरु दान मौत जी मासूमियत, बुख जो सवाल, पहरेदार, चंद, जलाद, दिल जो गुलाब, ग़रीबनि जो ख़ुदा, ही अहिड़ा नज़म आहिनि जिन में ज़िंदगीअ जे हर पहलू जी झलक पस्ती थी। हिन शाइरीअ जे सभिनी सिन्फ़नि ते तिब आज़माई कई आहे। हिन ग़ज़ल, नज़म, आज़ाद नज़म, चौसिता, छसिता ऐं अठसिता लिखिया आहिनि। शाइरीअ जे सभिनी सिन्फ़नि में पाबंद शाइरा नज़र अचे थी ऐं संदसि शाइरी काफ़िए रदीफ़ जे समूरनि लवाज़मातनि खे पूरो कंदे वज़न ते पूरी बीठल आहे। गुलशन पंहिंजी ज़िंदगीअ जो पहिरियों हिसो सियासत में गुज़ारियो, उन बाद इन मुख़्तलिफ़ NGOs में बि कमु कयो, मुख़्तलिफ़ अदबी इदारनि में महिनत कई, सहाफ़त सां बि वाॻियल रही आहे। हू हिंदुस्तान बि घुमी आई आहे। हिन सिंधी लैंग्वेज अथॉरिटी में 6 महीननि ताईं एनसाइक्लोपीडिया सिंधियाना जे प्रोजेक्ट में कमु कयो ऐं तमामु बहितरीन नमूने सां कमु करण जो वटि सुधां आहे। हिन पंहिंजे ॿिन्ही पुटनि जी परवरिश, तालीम तोड़े तरबियत करण में कामयाबु थी आहे। संदसि वॾो पुटु आदर्श हयात निहायती माठिणो, होशियारु ऐं सुठो नसर नवीस आहे ऐं नंढो पुटु आसिफ़ अञा पढ़े पियो। संदसि शाइरीअ जो मजमूओ विछड़ी वियल ज़िंदगी कविता पब्लिकेशन पारां 2009 ईस्वी में छपिजी चुको आहे। हिन शाइरीअ सां गॾोगॾु केतिरा ई कालम पुण लिखिया आहिनि। संदसि कालमनि जो मजमूओ पुण तयारु आहे। हू सिंध एक्सप्रेस में केतिरो ई अरसो डात जो ॾे जेॾियूं नाले सां सुफ़ो कढंदी रही ऐं आऊं हिते इहो ॿुधाईंदो हलां त हिन सिंध एक्सप्रेस में जेको जेॾियूं सुफ़ो जेतिरो बि अरसो कढियो उनजो मयार वधी वियो जो सिंध एक्सप्रेस जी सर्कुलेशन में ॿीणी चवणी थी वई। पर जॾहिं गुलशन सिंध एक्सप्रेस खे छॾियो ऐं उहो जेॾियूं सुफ़ो निकिरे त थो, पर कॾहिं 15 ॾींहं कॾहिं महीने में हिकिड़ो भेरो, पर अख़बार जी सर्कुलेशन ते बि वॾो असरु पियो आहे। हूअं बि इन हवाले सां हिकिड़ी शइ रिकॉर्ड ते आणणु चाहींदुसि त के अख़बारूं किन माण्हुनि जे करे हलंदियूं आहिनि, के अख़बारूं किन त सुफ़नि जे करे हलंदियूं आहिनि। माज़ी में हिलाल पाकिस्तान हुई, सुगड़न सुफ़े जे करे हलंदी हुई। जागो अख़बार जेका एडिटोरियल जे लिहाज़ खां फ़क़ीर मोहम्मद लाशारी जो एडिटोरियल हुन में एॾो ख़तरनाक हूंदो हो, जंहिं करे जागो अख़बार जी सर्कुलेशन अलाए केसिताईं पहुती हुई। ऐं साॻी तरह सां पीर पागारे जे अख़बार मेरान हुई त उन में जेतिरो अर्सो शमशेर लोहित्री उनजो एडिटर रहियो त शमशेर जे दौर में मेरान जी सर्कुलेशन 8,000 खां 28,000 ताईं पहुती हुई। ऐं अहिड़ी तरह माना दुनिया जे ॿिया बि जेकॾहिं रिकॉर्ड हुन सतह जा ॾिसनि त मिस्र मां हुई जेका हथ में निकिरंदी एडिटोरियल जे करे 4 लख ताईं हुनजी सर्कुलेशन पहुती हुई। त के माण्हू इदारा ठाहींदा आहिनि, इदारनि जहिड़ी हैसियत रखंदा आहिनि। आउं सम्झां थो बल्कि आउं दावा सां चवां थो त गुलशन में उहा सलाहियतूं हुयूं जे जिते बि रही हू जीअं नारी संगत में रही त हुन नारी संगत में बाक़ाइदे जान विधी। हुन सॼी सिंध में मुख़्तलिफ़ प्रोग्राम कराया, मुशाइरा कराया। आरिसर साहिबु कंहिं जाइ ते लिखियो आहे त आउं जॾहिं हिंदुस्तान वियोसि ऐं उते कीरत बाबाणी त मूं जॾहिं गुलशन जो तारीफ़ करायो त मूं चयो त हीअ आहे गुलशन लेगारी जंहिं जीअं सिंध जे नारियुनि खे जीअं सिंध में आंदो ऐं उन्हनि खे जेको सो वॾी मञता ॾियारी। त गुलशन बि जॾहिं पंहिंजो आरिसर साहिब ते आर्टिकल लिखियो त उनजो हवालो ॾिनो हो त माना उन वक़्त ते जॾहिं कीरत मूंखे चुमियो ॾिनियूं हुयूं ऐं मूंखे जेको प्यारु ॾिनो हो ऐं उनखे जेका ख़ुशी थी हुई त माना सिंध जी औरत एतिरी पाण भरी आहे, एतिरी सगारी आहे, एतिरी जाखोर करे थी, इहा वाक़ई में हिकिड़ी ख़ुशी जहिड़ी ॻाल्हि आहे। त गुलशन हर हवाले सां सिंध जे हिकिड़ी मानाइतो किरदारु रही आहे। पर गुलशन खां हिकिड़ी शिकायत आहे जो गुज़िरियल 1 साल ॾेढ खां सिंध खां परे आहे, इस्लामाबाद में वसायो अथसि। ऐं आऊं हिन रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे ज़रिए हुनखे इहो चवणु चाहींदुसि त हू मोटी अचे सिंध में। हुनजी ज़रूरत आहे, हू ॾिखे, हू पढ़े, हुनखे कमु करिणो आहे, हुनखे कमु करणु घुरिजे। ऐं जेकॾहिं ईअं नथी बि करे सघे तॾहिं बि उते वेही बि जेको सिंध जे लाइ कमु करे हुनखे कंहिं अख़बार जॉइन करणु घुरिजे, हफ़्तेवारनि जो कालम घटि में घटि अचणु घुरिजे। मौजूद सामाईन, हीअ बि असांजी गुलशन लेगारी असांजो हिन अॼोके हिन प्रोग्राम जूं 2 मानाइतूं लेखकाऊं गुलबदन जावेद मिर्ज़ा ऐं गुलशन लेगारी
जिन जो वसी सोचूं वसी कमु उनजे तफ़सील खे मूं अव्हां जे साम्हूं पेश कयो ऐं इनशाला ईंदड़ हफ़्ते ताईं तव्हां मूंखे ॾींदा इजाज़त ऐं ईंदड़ हफ़्ते इनशाला सिंध जे किन बि ॿियनि लेखिकाउनि सां गॾु अव्हां सां गॾु शामिलु थिबो पंहिंजो मेज़बान अली नवाज़ आरिफ़ अव्हां खां इजाज़त वठण जो ख़्वाहिशमंद आहे महिरबानियूं वॾा वारा अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन